बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशन इनकोरे जो मूजिब शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे अगवान अली मोहम्मद सुमरो, हाजी हनीफ सुमरो, इमरान अली सुमरो ऐं ॿियनि पारां 5 योम तासीस जश्न दोदो सुमरो जी बि रोज़ा तकरीब जो आगाज़ शहीद दोदो सुमरो जी आख़िरी आरामगाह रूपामाड़ी में शहीद दोदो सुमरो जे मज़ार ते चाद चाढ़े इब्तिदा करण बाद कयो वियो, जंहिंमें सिंध समेत इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जे मौक़े ते मिठाई मिनियारी जा दुकान सजाया विया ऐं होटलूं पिणु लॻाई वयूं। सुगढ़नि जी कचहरी अदबी रिहाण में अदीबन अबू बकर लाड़ी, शबीर नोहाणी, फयाज़ डाहिरी, सारंग जोयो, अमीर मेंद्रो, प्रोफेसर तुफैल चांडियो, अमीर आज़ाद पवन शिरकत करे शहीद दोदो सुमरो जी तारीख़ ते रोशनी विधी। जहिड़े त महफ़िल मौसीक़ी में लाड़ जे नामियारनि फ़नकारनि सुरनि जी वरखा करे वाह वाह करे छॾी। 2 ॾींहनि जी तकरीब में सिंध जे मलह पहलवाननि मलह मुक़ाबला करे ख़ूब दाद माणियो। योम तासीस जे मौक़े ते शिरकत कंदड़ शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे अगवाननि ऐं ज़ाइरनि मूजिब त शहीद दोदो सुमरो जंहिं पंहिंजे नंगनि दंगनि तां सिर क़ुर्बान करे दुनिया में मिसाल क़ाइमु करे छॾी आहे, जेका तारीख़ किरदार हुजण बावजूदि बि हिते पीअण जे पाणी जी का बि सहूलियत नाहे, न वॾी रोड अस्पताल वग़ैरह मौजूदु आहिनि, जंहिं करे हिन इलाइक़े जे माण्हुनि खे वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद दोदो सुमरो तरफ़ां ईंदड़ रोड जो कमु कराए पीअण जे पाणी समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।